भिक्षा मावा खे ख़बर ॾींदा हलूं त सरवरी जमायत जे रूहानी पेशवा MNA मखदूम जमील जमा पारां मटियारी ज़िले जे सहाफ़ियुनि खे भले पार उमरो कराइण लाइ कुरंदाज़ी जी तक़रीब मखदूम हाउस बंगले ते थी गुज़री, जंहिं में मटियारी ज़िले जे वर्किंग सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते 50 खां वधीक खुशनसीबनि जा टोकन कुरंदाज़ी में शामिल कया विया, जॾहिं त कुरंदाज़ी में भिक्षा जे सीनियर सहाफ़ी मोहम्मद जुमन चौहान ऐं हाला जे सहाफ़ी अकील भंबरोजा कणा निकिता। सरवरी जमायत जे रूहानी पेशवा MNA मखदूम जमील जमा तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मटियारी ज़िले जे सहाफ़ियुनि लाइ WhatsApp ग्रुप ठाहियो वियो आहे, जंहिं में सहाफ़ी पंहिंजा मसइला रखनि, जीअं हुन मसइलनि जे हल लाइ कोशिश कजे। मटियारी, खंडो, खैबर, उडेरो, लाल, भिक्षा, हाला, न्यू सईदाबाद समेत ज़िले जे सभिनी सहाफ़ियुनि जा मसइला जल्द खां जल्द हल कराया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।